बख्शापुर लॻो तेज़ रफ़्तार मज़दा जो मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर, हिकु ॼणो फौत, मज़दा ड्राइवर फ़रार, नौजवान जो मड़ो घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मूजिबि बख्शापुर वेझो इंडस हाईवे छिणकू फाटक वटि तेज़ रफ़्तार मज़दा जो साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार खाई वासी नौजवान नादर बंगवार थॾे ते फौत थी वियो, जॾहिं त मज़दा ड्राइवर फ़रार थी वियो। इतला पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो, जिते क़ानूनी कार्रवाई बाद नौजवान जो लाश वारसनि हवाले कयो वियो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।